यार कम खुटनी कोन था बिल बची वियो आखिरी तारीख़ रह करें ओई अॼु आखिरी तारीख़ है यार छा कयूं टाइम ही कोन हाँ छोकिरो जो रखियो आहे नओं चरबट हाँ तई आयो तई वे पुट वे ते विया तई हाँ वे पुट हाणे ॻाल्हि कंजो खता तई तंजो तल पुट खत न आहे एता ही आ बिल बिजलीअ जो ऑफिस में बत्ती ॿरे थी न बल्ब पखा एसियूं हाँ हे उन लाइ हे बिल ईंदो आहे अच्छा हाँ हे बिल जेको आहे सो हाणे तूं हीअं कर हे बिल वठि मां वठां वठि हाणे जीअं मां चवां उअं ई कजांइ ठीकु आहे हे बिल वठि हा बिल वठो हे वठि पैसा हिन में जेतिरा लिखियल आहिनि ओतिरा आहिनि ठीकु आहे अच्छा हाणे मां बि थना हा हाणे ही बिल यादि सां बैंक वारनि खे पियारणो आहे सम्झी वएं बैंक वारनि खे बिल पियारणो आहे लाज़िम अॼु आख़िरी ॾींहुं आहे अॼु न पियारी न अच्छा मसइलो थी वेंदो अॼु लाज़िम पियारणो आहे बैंक वारनि खे मां हाणे साईं बस ॿियो तम हिते तो ने हाणे तम थाल मां ख़तमु कयो आहे थपाई बि तले वियुमि सही तबला बि धोई वियुमि मानी बि पतायुमि ठीकु आहे हाणे मां बि थाई न मां थोरी थलती थना न ताईं 50 रुपया खणिजांइ तूं अच्छा उहे मां हिन बैग में ई रखी छॾिया आहिनि अच्छा बाक़ी ॿिया पैसा सॼा उन लाइ अथई ऐं बिल लाज़िम अॼु पियारणो अथई बैंक वारनि खे बिल बि मां उन ते पियारियां ऐं पैसा बि उन्हनि ते ॾियां पैसा बि ॾिजांइ न पैसनि खां बग़ैर त कोन पवंदा न बिल हा अच्छा पैसा बि वधंदा पींदा बि जी जी ठीकु आहे पोइ मां वञा थी देरि थिए थी न जल्दी पहिरियों कमु इहो यार आख़िरी तारीख़ इहो कमु बि थी वियो यार हे वियो बसि हाणे ख़फ़ो लथो न बिल जी टेंशन बि लथी हाणे सही आहे छोकिरो सुठो आहे यार बस छॾे त आयो आहे ख़बर आहे उहो माण्हू को चङो आहे कमु करे सघंदो चरबट हलाए न अहिड़ो माण्हू आहे न ईअं कचारी करे सघियो हे बि पाण कचारी करे सघियो चरबट खे मज़ो अची वियो पाण ई न निकिरंदो हितां हाणे त अची तूं छड़ो परेशान न थी हा अलाह ख़ैर कंदो दिलि जाए कयां थो मां पर वरी बि सुध संभाल हलजासीं सही मिड़े रोज़ चकर हणिजासीं पियो मुसाई बि थी पई आहे ॾाढी हूंदो आहे त मिड़े छोरो रल हूंदो आहे घर में ॿारनि सां खेॾणु हे हो हाणे त तूं बि कम ते हे बि कम ते अकेलो असां बि काॾे वेठा आहियूं काॾे वञो हलो अलाह ख़ैर करे तव्हां कमकार छा त लॻो इहो त शुकुर आहे हाणे मां बि वञा थो कम ते तूं हिते घर हो त ख़ुशि आहे हुनजी ग़लती न कर तूं हा मां वेठो आहियां घर में मां काॾे वेंदुमि सभु सुध समा बि कयूं था पाणी वाणी बि भरियां को मां कमकार जेको आहे सनो सुको कंदुमि तव्हां हलो अचे त हिनखे कुझु कमु सम्झायां हाँ तो ऑफिस के पोयां ख्याल रखिजांइ संभालजांइ त मां अचां थो मीटिंग अर्जेंट अलाए किथे पहुतो यार अल्लाह ऐसा ही थला मातल में असलाम पुट मोटी है न हा तई वडो पंदो पैंती लाई भले हुई वा परे ता है खैर परे आहे को मसलो कोने हां ने अथली वे बालो एडे आम नहीं प्यारे आहे न बिल सभिन के देखे भी बैंक में वेता सभिन के प्यार में छा बैंक में देखे भी मानो होया ना सभिन के प्यार में दवा ते पीता है सजो तलमदल भरल पिया बा छा प्यारी शरबत ठाहे वइन जा बिल पिया मान साईं हिन में जेको जो घोटे कले छाले कले मिठो करे विया भी करे पिया मानी मां तो ये ले पियन न पियन ता जो जरूर पिया न बिल हिन में ये छा क्यों दी तो तंदा चो न बैंक के बिल पिया आया त बैंक वाले के बिल पिया आया न बाबा बिल प्यारण जो मतलब इहो आहे त बिल पे थींदो आहे माना उते तूं बिल जो पनो तोखे मां ॾिनो उते रखी आहे ऐं ॿिया पैसा ॾींदा तो ठप हणी करे तोखे ॾियनि वापसि उहो तूं खणी अची वापसि मां हिते फाइल कयां हे तूं छा कयो आहे अच्छा मां कहिड़ी ख़बर मां चवां पियो उनखे पीआरियो आहे तव्हां चओ पीआरियो तेरे ज़रूरु त मां वरी तुम फितो न पींदा मिठो करे घोटे थाले भले हिकिड़ो मिनट पीआरिया मां वरी यार तूं शरबत थो विरहाई छा थो पैसा बि न वरितो मां अञा मूंखे ॾिनो ग़लती मां 15 वितो वारो न खयो मां ते उन्हनि लाइ पैसा यार आख़िरी तारीख़ हुई कसम सां किथे फाथासीं हक़ ते तोखे तुंहिंजे भाउ खे हक़ ते सुराब साहिबु कढियो तव्हां आहियो ई ईअं कसम सां हाणे किथे फाथासीं यार माण्हू कहिड़ो रखियो आहे मां कसम ग़लती इंसान थी वेंदी आहे या ग़लती थी वई खणो था उथूं हल 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 पुट हल कावड़ आहे हिन महिल मूंखे हाणे धको विझाए बाबा प्यार मतलब इहो आहे न पे करण ऐं प्यार में फ़र्क़ु आहे हेॾे रखो पैसा रखो हल हल सॼे हल किथे फाथासीं यार अजीब माण्हू आहे यार
हे सॼो मीटिंग ते निकिरणो, सॼो मूड ई ऑफ करे मीटिंग कैंसिल था करायूं यार। दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर निड़ा खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।